चेयरमैन ज्वाइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी ऐं आर्मी चीफ कैट थींदो। फ़ैसिलो ॾींहं ॿिनि में थी वेंदो। वज़ीर आज़म ॿिन्ही उहिदनि ते मुक़ररी लाइ दिफ़ा वारी वज़ारत पारां मोकिलियल 6 लेफ्टिनेंट जनरल जे नालनि ते मुशावरत शुरू करे छॾी। ख़मीस ते काबीना जो ख़ुसूसी इजलास बि तलब। नून लीग ऐं एतादियुनि जे पार्लियामानी लीडर्स जो गॾियल इजलास बि शाम 6 वॻे सॾाए वरितो। मुल्क जी मौजूदा सियासी सूरतहाल ऐं अहम मुक़ररनि ते गौर वीचार कयो वेंदो। वज़ीर आज़म एतिहादी पार्टियुनि जे सरबराहनि सां बि मुशावरत कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अहम मुक़ररनि सबब मामूल वारियूं समूरियूं सरगर्मियूं मुअतल करे छॾियूं। दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ जी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां मुलाक़ात, आर्मी चीफ ऐं चेयरमैन ज्वाइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी लाइ मोकिलियल नालनि ते गौर। ख्वाजा आसिफ वज़ीर आज़म खे पैनल में शामिल नालनि बाबति ब्रीफिंग बि ॾिनी। ख्वाजा आसिफ चयो आहे त मुक़ररनि लाइ आइनी घुर्जूं पूरियूं कयूं पियूं वञनि। समूरनि एहतियादियुनि ऐं वफ़ाक़ी काबीना खे बि एतमाद में वरितो वेंदो। पाकिस्तान जे अदालती निज़ाम में बहितरी वॾो चैलेंज आहे। निज़ाम में बहितरी लाइ खयल क़दमनि जा नतीजा थोरे वक़्त बाद नज़र ईंदा। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस उमरता बंदयाल जा रिकॉर्डिड केस में रिमार्क्स। चीफ जस्टिस चयो त परॾेही सीड़पकारनि खे बि पाकिस्तान जे इंसाफ़ वारे निज़ाम ते एतमाद करणु घुर्जे। लाहौर हाईकोर्ट तोशाखाना रेफरेंस में पीटीआई चेयरमैन इमरान खान जी नाअहली वारे फ़ैसिले ख़िलाफ़ दरख़्वास्त ते फुल बेंच जोड़े छॾी। लाहौर हाईकोर्ट जे चीफ जस्टिस जी सरबराही में जोड़ियल बेंच में जस्टिस अज़ीज़ शेख ऐं जस्टिस साजिद महमूद शामिल। लाहौर जे शहरी दरख़्वास्त में मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त इलेक्शन कमीशन अदालत नाहे जेका कंहिंखे नाअहल करार ॾे। अदालत तोशाखाना रेफरेंस में इमरान खान जी नाअहली जो फ़ैसिलो कालादम करार ॾे। सिंध हुकूमत पारां कमंद जो अघु 302 रुपया फी मण मुक़रर करण जो फ़ैसिलो। सूबाई सलाहकार मंज़ूर वसाण KTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध में कमंद जो 302 रुपया फी मण अघु मुक़रर करण जो फ़ैसिलो कयो आहे। नोटिफिकेशन कुझु देर में जारी थी वेंदो। अघु पंजाब खां वधीक आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में शुगर मिलूं हली रहियूं आहिनि। आबादकारनि ऐं हारियुनि खे कणक जो बिज ॾियण लाइ फी एकड़ ते 5000 रुपया ॾियण जो तरीक़ो जारी कयो आहे। M6 मोटरवे जी तामीर लाइ ज़मीन जी ख़रीदारी वारे अमल में थियल करप्शन जी जांच शुरू। नौशोर फिरोज़ में ज़मीन जी थियल करप्शन जी जांच लाइ जोड़ियल टीम जी नौशोरे जे DC आफ़ीस आमद। ज़मीन जी ख़रीदारी लाइ जारी कयल रक़म ऐं रिकॉर्ड जी छंछाण। जांच टीम 7 ॾींहनि में रिपोर्ट सिंध हुकूमत खे पेश कंदी। मटियारी मेगा करप्शन केस जी जांच मुकमिल। ज़मीन जे 410 मालिकनि मां रुगो 90 मालिकनि खे चेक मिलण ऐं बाक़ी रक़म करप्शन जे वरचण जो इनिक्शाफ। नेशनल हाईवे अथॉरिटी हेडक्वार्टर जे GM रसूल बख्श मला चयो आहे त 90 चेक ज़मीन जे मालिकनि खे मिलिया, बाक़ी रक़म हड़प कई वई। जांच लाइ नेब ऐं FI खे ख़त लिखंदासीं। इस्लामाबाद हाई कोर्ट जो रावलपिंडी में रिथल PTI जे धरणे लाइ इमरान खान जे हेलीकॉप्टर खे परेड ग्राउंड में लैंडिंग जी इजाज़त ॾियण बाबति दरख़्वास्त ते इंतिज़ामिया खे हुकुम ॾियण खां इनकार। चीफ जस्टिस आमिर फारूक चयो आहे त ही इंतिज़ामिया जो कमु आहे। अदालत हुकुम नथी ॾेई सघे। इंतिज़ामिया कानून मूजिबि फ़ैसिलो कंदी। JUI जो हाजी गुलाम अली KPK जो नओं गवर्नर मुक़रर। सदर आरिफ अलवी वज़ीर आज़म जे मशवरे ते समरी जी मंज़ूरी ॾेई छॾी। KPK जे नए मुक़रर थियल गवर्नर हाजी गुलाम अली खे पेशावर हाई कोर्ट जो चीफ जस्टिस हलफ़ खणाईंदो। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जी यूरोप घुमण वारे वधीक हिक तस्वीर साम्हूं अची वई। नवाज़ शरीफ़ खे तस्वीर में पंहिंजे पुट ऐं ॿियनि सां गॾु ॾिसिजी सघिजे थो।
कराची जे डिफेंस वारे इलाइक़े में पुलिस एहलकार खे क़त्ल कंदड़ जवाबदार खुर्रम निसार खे परॾे फरार कराइण में मदद कंदड़ ॿिनि ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार कयल आमिर जवाबदार खुर्रम निसार जो सालो ऐं ॿियो संदसि मुलाज़िम आहे। आमिर चयो त खुर्रम जे ॾोह बाबति ख़बर न हुई। सिंध हाई कोर्ट में मलीर जी स्कीम 35 में कब्ज़नि वारे केस जी ॿुधणी। चीफ सेक्रेटरी पेश न थियो। ईंदड़ ॿुधणी ते चीफ सेक्रेटरी ऐं डीजी MTA ज़ाती हैसियत में तलब। अदालत 30 नवंबर ताईं कब्ज़ा ख़त्म कराए रिपोर्ट बि पेश करण जी हिदायत करे छॾी। सिंध हुकूमत गुम थियल 10 शहरनि जे वारसनि खे 5-5 लाख रुपया अदा करे छॾिया। रिपोर्ट सिंध हाई कोर्ट में जमा कराए छॾी। रिपोर्ट में चयो वियो आहे त अदालत जे हुकुम ते गुम थियल 10 ॼणनि जे खानदाननि खे 5-5 लाख रुपया ॾिना विया आहिनि। 2 ॼणनि जे खानदाननि खे बि जल्द पैसा ॾिना वेंदा। अदालत जो पुलिस खे शहरनि जी ॻोल्हा जारी रखण जो बि हुकुम। मलीर इंतजामिया बोर्ड मुतासिरनि लाइ क़ाइम कयल टेंट सिटी खाली कराइण लाइ कमिश्नर खे ख़त लिखी छॾियो। टेंट सिटी में तरसियल 5000 खां वधीक बोर्ड मुतासिरनि खे घरनि ॾांहुं वापसीअ लाइ इंतजाम करण जी दरख़्वास्त। इंतजामिया चयो आहे त टेंट सिटी 1 महीने लाइ क़ाइम कयो हो। वधीक इंतजाम नथा करे सघूं। मुतासिरनि खे वापसि मोकिलियो वञे। खैरपुर जिले जे केतिरनि ई ॻोठनि मां 4 महीना गुज़रण बावजूद बरसाती पाणी निकाल न थियो। ॿार तराइन में स्कूल वञण ते मजबूर। ॻोठाणा मड़ बि पाणी झागे कब्रिस्तान ताईं पहुचाइण लॻा। ॻोठ गुलण खान ख़ासकेली, दोदो खान ख़ासकेली, अली शहर कटोर, साईं दाद कटोर, चनेसर खान ऐं ॿियनि ॻोठनि में पाणी बीठल रहवासी परेशान। मोरो ऐं पनो आखिल मां 2 ॼणनि जा लाश ते सुञाणप न थी सघी। मोरे जे दर्ज थाणे जी हद मां हिक शख़्स जो लाश हथायो, सुञाणप न थी। पनो आखिल वेझो बि बीठल ट्रक मां हिक ॼणे जो लाश मिलियो, सुञाणप न थी सघी। पुलिस 2 लाश अस्पताल मुंतकिल कराए छॾिया। पंजाब जे राजनपुर जे कचे में पुलिस जो धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन बधाड़ेल मारिजी विया। 2 एहलकार ज़ख़्मी। पंजाब पुलिस जो चवणु आहे त मारिजी वियल धाड़ेलनि जी सुञाणप ख़ुदा बख़्श लुंड ऐं गोरा उमराणी तौर थी आहे। धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे। ज़ख़्मी एहलकार अस्पताल मुंतकिल। जामशोरो भरिसां कराची खां पंजाब वेंदड़ आयल टैंकर फुटपाथ सां टकराइजी वियो। ड्राइवर ज़ख़्मी। टैंकर मां आयल हरजण लॻो। रोड बंदि कयो वियो। कानपुर जे नापुरकोट मां हथियारबंद बनी में कम कंदड़ ट्रैक्टर ड्राइवर खे अगवा करे विया। पुलिस ड्राइवर शरफुद्दीन पहोड़ जी अगवा थियण जी तस्दीक करे छॾी। ॻोठाणा ऐं पुलिस हथियारबंदनि जा पेरा खणी कचे तरफ़ रवाना। ड्राइवर जे अगवा ख़िलाफ़ वारसनि जो इंडस हाईवे ते धरणो। सिंध में 4 दिसंबर ते रिथल एकता ईद जूं तयारियूं शुरू थी वयूं। KTN ऐं कावस जे सॾ ते कराची खां कश्मीर ऐं कींजर खां कारूंजर ताईं एकता ईद जा प्रोग्राम शुरू थी विया। मलीर बार जे वकीलनि पारां बि एकता ॾिण जे हवाले सां तकरीब। वकीलनि जे वॾे अंग शिरकत कई। सकाफ़ती लिबास पहिरियल वकीलनि जो क़ौमी गीतनि ते झुमरियूं। तलहार मीरपुर बटोरो में बि एकता जूं तकरीबूं। जसकम चेयरमैन सनान कुरैशी बि एकता ॾियाड़ो बोर्ड मुतासिरनि सां गॾु मल्हाइण जो ऐलान करे छॾियो।
फीफा वर्ल्ड कप जी अहम मैच में सऊदी अरब जी टीम पारां अर्जेंटीना खे शिकस्त बाद अरब मुल्कनि में जश्न। सऊदी नायब वलीअहद वज़ीर आज़म मोहम्मद बिन सलमान बि टीम जी कामयाबी ते जश्न मल्हायो, सजदो बि अदा कयो। सऊदी अरब जी टीम जी कामयाबी जी ख़ुशीअ में सऊदीअ में अॼु आम मोकल, तफ़री मागनि जी अॼोके ॾींहं ते दाख़िला फीस बि ख़तमु। इवेंट में अरब टीम जी कामयाबी ते अबूज़बी ऐं दुबई समेत ॿियनि अरब मुल्कनि में बि जश्न मल्हायो वियो।